अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंधी गीतनि जो शहज़ादो फ़नकार मास्टर मंज़ूर, सुरनि ऐं साज़नि जो शहज़ादो सॾियो वेंदो। फ़नकार मास्टर मंज़ूर खे कंहिं मारायो? छा असुल में उन ख़ुदकुशी कई या उन खे मारियो वियो? मास्टर मंज़ूर जो असुल क़ातिल केरु आहे? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। सिंधी फ़नकार मास्टर मंज़ूर 8 जुलाई 1974 ईस्वीअ में ॻोठु नओं ठारो, तालुको मीरो ख़ान ऐं ज़िले लाकाणे में उन वक़्त जे मशहूरु फ़नकार मखणे फ़क़ीर जे घर में जनमु वरितो। मास्टर मंज़ूर जो गानो कैटेड न्यूज़ ते ॾाढो मशहूरु थियो। शहरत जे बुलंदीअ ते पहुचण खां बाद राति जो अचानक 22 अप्रैल 2021 हैदराबाद में उन जो पंहिंजे घर में लाश मिलियो। वाक़िए खे ख़ुदकुशी करार ॾिनो वियो ऐं वादी हुसैनाबाद में उन खे दफ़नायो वियो। चवंदा आहिनि त जेतिरा वात ओतिरा ॻाल्हियूं। चवंदा आहिनि त उन खे पंहिंजे घर वारी मारायो, के चवनि था त उन खे पंहिंजे भाउ मारायो।